अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय किचन। अॼु असां माय किचन में खणी आया आहियूं हिकु ॿी तमामु मज़ेदार ऐं आसान लंच बॉक्स स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे एग सैंडविच। एग सैंडविच ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु फ्राइंग पैन में तेल ऐड कयो आहे तक़रीबन 1 टेबल स्पून। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां विझूं था बीट थियल एग खे असां चङी तरह सां फोक जी मदद सां मिक्स करे छॾियो हुयो। ऐं हाणे अंडे खे पैन में विझण खां पोइ चङी तरह सां फ्राई कंदासीं जेसि ताईं अंडो गोल्डन थी वञे। तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते अंडे खे फ्राई करे छॾियो आहे। त हाणे असां अंडे खे हिकु साइड ते रखे छॾियूं था ऐं उन ई सेम ऑयल में असां विझूं था हिकु ब्रेड जो स्लाइस। ऐं हाणे ब्रेड जी स्लाइस खे पचायूं था ॿिन्ही साइड्स खां जेसि ताईं त ब्रेड जो स्लाइस गोल्डन थी वञे। हिकिड़ो स्लाइस असां पचाए छॾियो आहे ऐं हाणे ॿिए ब्रेड स्लाइस खे बि मीडियम फ्लेम ते गोल्डन करे छॾींदासीं। ॿई ब्रेड स्लाइसिस फ्राई थी विया आहिनि। त हाणे असां कयूं आहे मायोनीज़ ऐं ॿिन्ही ब्रेड स्लाइसिस ते मायोनीज़ खे छुरी जी मदद सां चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। ब्रेड स्लाइसिस ते मायोनीज़ खे चङी तरह सां फैलाए छॾियो आहे ऐं हाणे विझूं था फ्राइड थियल एग ऐं फ्राइड थियल अंडे सां गॾु ई असां विधा आहिनि टमेटो स्लाइसिस ऐं खीरे जा स्लाइसिस। ऐं हाणे हिन ब्रेड स्लाइस खे असां कवर कंदासीं ॿिए फ्राइड ब्रेड स्लाइस सां ऐं थोरो प्रेस कंदासीं ऐं विच मां कटे करे सैंडविच जी शेप ॾेई छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असांजो मज़ेदार एग सैंडविच बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी तमामु पसंदि आई हूंदी। तव्हां पंहिंजे ॿारनि जे लंच बॉक्स जे लाइ ज़रूरु ट्राए कजो ऐं हिन जे कॉम्बिनेशन में तव्हां ॾेई सघो था कुझु फ्रूट जीअं बनाना ऐं ग्रेप फ्रूट या जेको बि फ्रूट तव्हांजे ॿार खे पसंदि आहे तव्हां उहो ॾेई सघो था। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।